टंडो मोहम्मद खान के कैंपस बॉयज़ हाई स्कूल में लतीफ़ शनासाई जो ताल्लुक़ सतह से मुक़ाबलो मुनक़िद किया वियो है, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दनि हिस्सो वरितो। कैंपस बॉयज़ हाई स्कूल में मुनक़िद कयल मुक़ाबले में सिंधी अदबी संगत अॻवान आज़म भट्टी ऐं आस लगारी जी निगरानी में शागिर्दनि ऐं शागिर्दनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे किरदार ऐं अफ़कार ते तक़रीरूं, शाइरी, वायूं, कैलीग्राफी समेत ज़िंदगी ते सवालनि जवाबनि जा मुक़ाबला थिया। मुक़ाबलनि में कामयाबी माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि में इनाम पिणु विरहाया विया। तक़रीब खे ख़िताब कंदे डीईओ राजा निसार अली मेमण, टीईओ मेल अब्दुल रज़ाक निज़ामानी, टीईओ फीमेल सैयद अमजद हुसैन शाह, सिंधी अदबी संगत अॻवान आज़म भट्टी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह न सिर्फ़ सिंध पाकिस्तान बल्कि दुनिया जो तमामु वॾो आलम शाइर, मुदब्बिर ऐं मुफ़क्किर हो। हुन चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो कलाम, फ़िक्र ऐं फ़न, ज़बान, अदब जे केतिरनि ई ख़ूबियुनि सां मालामाल आहे। संदसि अज़मत ऐं शोहरत जो वॾो सबबु असासी ऐं क्लासिकी शाइरी आहे, जंहिंमें संदसि ॾात जो नूर सिंधी समाज खे रोशन कंदो रहियो आहे। अॻवान चयो त शाह साहिबु पंहिंजे कलाम ज़रिए इंसानियत खे मोहबत, भाईचारे, अमन, एके मेहनत, जिदोजहद, दयानतदारी, आला इंसानी ऐं इख़लाक़ी क़दरनि जो पैगाम ॾिनो ऐं ॾाढ, ॾहकाउ, ज़ुल्म, नाइंसाफ़ी, कूड़, धोखे जी मुख़ालफ़त कई आहे। हुन चयो त लतीफ़ शनासाई जो वाज़े मक़सदु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मोहबत, रवादारी ऐं इंसानियत जे पैगाम खे ईंदड़ नसलुनि में मुंतक़िल करणु आहे।